पेट्रोल महांगो, पेशमाम ऐं मुदरिस जूं मजबूरियूं। प्यारा दोस्तो, पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थियो आहे, हर शइ महांगी थी वई आहे। हर तबके, हर तंज़ीम, हर वापारी, हता के रेड़ीअ वारे, गाॾीअ वारे, डाले वारे, हर माण्हूअ पंहिंजो किरायो ऐं पंहिंजे आमदन जा ज़रिया वधाया आहिनि। पेशमाम सगोरा, मुदरिस सगोरा, इहे जेके तव्हां असां जूं मस्जिदूं ऐं मदरसा आबाद कयूं वेठा आहिनि, काफ़ी ॾींहंनि खां वठी पेशमामनि ऐं मुदरिसनि मूंखे कॉलियूं, व्हाट्सएप ऐं मैसेज कया त साईं असांजे लाइ बि को आवाज़ु उथारियो त हेॾी महांगाई थी वई आहे। ऐं तजुर्बेकार चंदे वारनि जूं चालाकियूं तव्हां ॾिसो त हेॾो पेट्रोल महांगो थी वियो आहे त हिननि जी गाॾीअ में तेल अचे किथां थो। इहे जो हर शहर में, हर ॻोठ में रोज़ रोज़ गाॾी ते पुॼनि था पिया ऐं एतिरो तेल साड़े अचनि था पिया। पेशमाम निमाज़ ते पुॼण जे लाइ बि हुनखे तेल कोन्हे, मदरसे में पढ़ण जे लाइ हुनखे तेल कोन्हे। तजुर्बेकार चंदे वारनि खे किथां तेल थो अचे, जो इहे 6 महीना सदाईं जेको आहे चंदे जे कढा आहिनि। तंहिंजे करे महिरबानी करे पाड़े जे चङनि खे, वॾेरनि खे, ॻोठ वारनि खे, नौकिरी वारनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे पेशमाम जो, पंहिंजे मुदरिस जो ख़्यालु कयो। तजुर्बेकार चंदे वारो तव्हां वटि अचे त तव्हां हुनखे चओ 8 ॾींहं असांजी मस्जिद में त पढ़ाए ख़बर पवई। उहो गर्मीअ में, सर्दीअ में, बरसाति में, ॿारनि में, ॾुखनि में पेशमाम साहब वेठो आहे। हुनजा ॿार आहिनि, हुनजा बच्चा आहिनि, हुननि जी तालीम आहे, हुननि जो लिबास आहे, हुननि जी बीमारी बड़ी जो ख़र्च आहे। महिरबानी करे पंहिंजे पेशमामनि जो ख़्यालु कयो ऐं मजबूर मुदरिस ऐं बेवस पेशमामनि जो ख़्यालु कयो। पेट्रोल एतिरो महांगो थी वियो आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे तंज़ीमुनि खे, जेके मुख़्तलिफ़ उलमा, जेके मुख़्तलिफ़ तंज़ीम सां वाबस्ता आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त